तलहार खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिथे पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज करे धरणो हयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद हुसैन गोपांग। जी मोहम्मद हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी, तलहार वेझो ॻोठ गुलाम सिंह जत जे रहवासियुनि पारां तलहार पुलिस जी मुबैना ज़ियादतनि ऐं तलहार पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई ख़िलाफ़ तलहाट में बागो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणो हणण बाद रोड ते मुज़ाहिरीन वेही रहिया, जॾहिं पुलिस जे ख़िलाफ़ उन्हनि शदीद नारेबाज़ी पिणु कई। जॾहिं त रोड बंदि थियण सबबि रोड जे ॿिनि तरफ़नि खां तलहाट में बागो रोड ते गाॾियुनि जूं केतिरियूं कतारूं लॻी वियूं। ॿिए तरफ़ KTN न्यूज़ आॾो मुज़ाहिरीन एहतजाज कंदे ॿुधायो त तलहार पुलिस आए ॾींहुं असांजे ॻोठनि ते चढ़ाई कंदी रहंदी आहे, असांजे घरनि में बिना वारंट जे दाख़िल थींदी रहंदी। वरी महिरबानी नाज़िन, मोहम्मद हुसैन गोपांग असांखे तफ़सील ॾिना आहिनि तलहार खां।